कुबे सईद खान भरसा पुराने तकरार ता हथियार बंदन गोलियों हणी एक जणे खे क़त्ल करे छॾियो आहे। इन हवाले सां असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि मेहरान टीवी जा रिपोर्टर अब्दुल्ला खोसो। जी अब्दुल्ला, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी फरहान, कुबोसद खान लॻ रबी पुल वटि पुराणे तकरार तां खोसा बिरादरीअ जे हलंदड़ पुराणे तकरार तां अॼु टियों शख़्स 50 साल अली बख़्श खोसो क़त्ल थी वियो आहे। मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त 1 साल अॻु मामूली ॻाल्हि तां जहिड़े में क़त्ल थियल कची पुल में शोएब खोसे जे पलांद में शहदाद कोट कोटूमोड़ चौक वटि नौजवान 18 साल राशिद खोसो खे क़त्ल कयो वियो ऐं अॼु उन जे पलांद में वरी कची पुल लॻ रबी पुल वटि किरश प्लांट वटि नामालूम हथियार बंदन 50 साल अली बख़्श खे गोलियूं हणी क़त्ल करण खां पोइ फरार थी विया आहिनि। इतला मिलण ते हथ जी पुलिस लाश पोस्टमार्टम लाइ रूरल हेल्थ सेंटर कुबोसद खान खणाए आई आहे, जिते पोस्टमार्टम खां पोइ लाश वारसनि हवाले कयो वेंदो ऐं आख़िरी इतला ताईं हिन टाइम ताईं वाक़े जो को बि केस दाख़िल न थी सघियो आहे। जी फरहान। अब्दुल्ला, जी महिरबानी।